नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त भिरासिटी मां ख़बर ॾींदा आहियूं। भिरासिटी ڀرسان दाली मोरी स्टाप वटि रोहड़ी क़ैनाल मां लड़ھندڙ औरत जी लाश खे ॾिसी उते मौजूद माण्हुनि रोहड़ी क़ैनाल मां लाश ॿाहिरि कढियो। औरत जी लाश जी सुञाणप अर्जमत ज़ाल मोहम्मद ज़िया आराई तौर थी, जेका ॻोठ जावेद आराई जी रवासी ॿुधाई पई वञे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश वारसनि हवाले कयो, जंहिं बाद वारस औरत जो लाश ॻोठ खणाए विया। उन मौके ते उते मौजूद औरत जे वारसनि ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं औरत मुड़ुस सां गॾु पिकनिक मल्हाइण लाइ रोहड़ी क़ैनाल रेगुलेटर वटि आई, जिते औरत अर्जमत ज़ाल ज़ियाउद्दीन आराई पारां टिकटॉक वीडियो ठाहिण दौरान पैर तिड़कण सबबि रोहड़ी क़ैनाल में किरी ॿुॾी वई, जंहिं बाद औरत जो लाश 3 कलाकनि खां पोइ भिरासिटी ڀرسان दाली मोरी वटां हथ आयो। ॿिए पासे मालूम थियो आहे त फोती औरत जो लाश संदसि वालदेन मोरो खणाए विया, जिते फोती औरत जी तदफीन संदसि वालदेन जे शहर मोरो में कई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।